साजिदा सोलंकी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केड़ा हाल है? खुश आयो, खैरियत आ? ठीक लगा पे आयो? काफी टाइम का पो चेहरो दिखारियो है तवा। हाणे ता भला अखियूं ठाराई वंजा चश्मो पाई वेड़ा आयो। हां शायद ये तो लगे ये जंग त चेस माने न जंग हुई संभाले कोन दी सके ॾेला छा थियो त। ओके हां सर बेटा होड़े ख्याल कर माने दे हेडे हेडे नर्स में ठीक है। टेप रोल स्टार्ट कैमरा ऑन क्यों अब्बास हो को घटना ला जा अगले चक्कर भी पर ध्यान दे लाए मुके नुकसान देनो दी बत बी जबरदस्त हां ये गाल थी ना ये ए1। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां ताजो पाजो साथी दोस्त नए प्रोग्राम सा गडो गड अज मौजूद आया खैरपुर जिले में पाजे बेहतरीन सुठे दोस्त आर्टिस्ट राइटर डायरेक्टर बेवस बशीर फ्लपोट बशू बादशाह जी फिल्म जी रिकॉर्डिंग थी रही है ए उन सेट ते मौजूद आयूं। असा यार का पुछंदासी खैर ता एड़े मुंझारे वाले मौसम में ता हेडा वडा खर्च क्या ने हेडा खूबसूरत सोना असा पुराना दोस्त गड क्या दो हबीब पवर जेड़ा यकाजो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हाँ या मिस्किन बेवस बशीर अहमद फुलपोटो हिकिड़ो नंढो आर्टिस्ट नंढो डायरेक्टर। ये जो मूं सेज सजाई आहे आर्टिस्टनि जे लाइ ख़ासि करे मां जुनूनी आशिक़ बि आहियां, इन सां इश्क कंदो आहियां पंहिंजे फ़न सां। ऐं प्रोजेक्ट हिकिड़ो मूंखे जेको आहे मिलियो आहे जेको मुंहिंजे लाइ हिकिड़ो टास्क बि आहे, हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट आहे जंहिंमें दोस्तनि खे यानी मां ख़ासि करे सुठनि आर्टिस्टनि खे पंहिंजे उन प्रोजेक्ट जी ज़ीनत बणायो आहे। ऐं बहितरीनु प्रोजेक्ट आहे जंहिं प्रोजेक्ट जो नालो आहे बशू बादशाह। बशू बादशाह हिकिड़ी यानी नंढी फिल्म न आहे, वॾी स्क्रीन जी फिल्म आहे, सिनेमा स्कोप फिल्म आहे जेका इंशाल्लाह हिन ईद ते कोशिशि कयूं था, न त मथी ईद ते तव्हां ज़रूरु ॾिसंदा। ज़बरदस्त हबीब भाई अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जानी हिकु त वॾे अरसे खां पोइ दीदार कराया थी, लख मुबारक हो। जानी कैरेक्टर कहिड़ो आहे हिन फिल्म में? अच्छा कैरेक्टर असां सभु कारीगर ऐं मूड़नि जा ऐं सरनि काननि मां शयूं ठाहियूं था। इहो त असांजो पुराणो पंहिंजो धंधो आहे, असांजो ज़ाती जेको आहे। अच्छा भाऊ बशीर जो टाइटल कैरेक्टर आहे बशू बादशाह जो। इन में भाऊ जा कैरेक्टर अथव सम्झो डबल पार्ट। वाह मांझी जो कैरेक्टर आहे जेको उस्ताद आहे सभिनी जो, जेको असांखे सेखारे थो। असां उनजा साथी हूं, हू असांजो उस्ताद आहे। बशू वरी मुंहिंजो दोस्त जो कैरेक्टर आहे हुनजो, पर ॾाढो सुठो कैरेक्टर आहे। हीउ हिकिड़ो मैसेज आहे जेको सम्झ दुनिया लेवल जो मैसेज आहे। सिंध जी हिकिड़ी शइ सकावती शइ खे उजागर कयो थो वञे। इंशाल्लाह हिन जो जेको मैसेज आहे कोशिशि आहे त बाबा दुनिया लेवल ते इहा असांजी काननि वारी शयूं, उन मां सोफ़ा बि ठहंदा प्लस अञा सुठियूं शयूं काननि मां ठहंदियूं। माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त जेको आहे तव्हांजी रिकॉर्डिंग ॾिसूं पिया ऐं सेट ते मौजूदु आहियूं। गॾो गॾु तव्हांखे दोस्तनि खे ॻाल्हि ॿुधायां त गंबट जी ख़ूबसूरत पुराणी सीनियर शख़्सियत मारूफ आलमानी साहिबु मौजूदु आहे। इन जो हिकिड़ो सीन ॾिठो ऐं इंशाल्लाह उहो फिल्म में गॾु ॾिसंदासीं। जेको आहे मारूफ आलमानी साहिबु अव्हांजो कहिड़ो कैरेक्टर आहे हिन में? साईं ये जेका भाऊ बशीर खां आहे स्टोरी आहे बशू बादशाह। असां 3-4 ॼणा हुनजा दोस्त आहियूं। तमामु भलो कैरेक्टर आहे, महिनत कयूं था पिया। असांजो डायरेक्टर महिनत बि कराए थो पियो इंशाल्लाह ताला। हीअ जेका असांजे कल्चर डिपार्टमेंट में माना हिन भाऊ जेका स्टोरी खई आहे ज़िंदगीअ में PTV खां सवाइ माना वरी असां कॾहिं कंहिं चैनल ॾेखारी ई न आहे। हीअ मूड़नि जो जेको कमु आहे माना तमामु वसी कमु आहे। इहो हालांकि लिकियलु हो ऐं भाऊ जी स्टोरी हिनखे हाईलाइट कयो आहे। इंशाल्लाह ताला ॾिसंदड़नि खे तमामु ख़ूबसूरत हक़ीक़त आहे त पहिरीं तारीख़ में मां मूड़नि ते फिल्म थो ॾिसां, काननि ते जेको आहे जेका इंडिया जी फिल्मनि में न ॾिठी आहे। असां सां गॾु जंगल मरी साहिबु आहे जंहिंजो मेन किरदारु आहे हिन फिल्म में। माशाल्लाह जेको आहे हुनजी महिनत ऐं टीम सां सहकार जेको आहे संदसि जी बैठक ते मौजूदु आहियूं। तव्हांजो कहिड़ो कैरेक्टर आहे हिन में? नहीं असांजो कैरेक्टर इहो आहे, काना आहिनि सर आहिनि, पंहिंजो पूरो कंदा आहियूं। जेकी असांजी उस्ताद फिल्म भराई आहे असांजे पोरे खे मथे करण जे लाइ, माशाल्लाह गुरबत जे लाइ। जाना असल कहाणीकार जेके आहे उहो जेका सॼो रंग विधो पियो वञे बेवस बशीर जे तरफ़ां, उहो रियल तव्हां आहियो? असां ई आहियूं, असां वटो ई हितां शुरूआति कई अथई। माशाल्लाह जेको बि धंधो आहे असांजो पंहिंजो घर जो आहे। अलाह साईं अव्हां जे धंधे खे बि वसी कंदो ऐं कामयाबु कंदो। इंशाल्लाह जेका बशीर महिनत कई आहे उहा रंग ज़रूरु लाहींदी। दोस्तो अव्हां बेवस बशीर जी गुफ़्तगू ऐं कचहरी ॾिठी जेको आहे सो पहिरीं प्यारा असांजा दोस्त मौजूदु आहिनि, पाण बि सेट में मौजूदु आहियूं। ऐं हक़ीक़त ॿुधायांव मुंहिंजा बि हिते सीन रखिया अथई कुझु जेको आहे इंशाल्लाह अनक़रीब जेको आहे रिकॉर्डिंग शुरू थींदी। रिकॉर्डिंग खां पहिरियों असां भाउ जी जेका महिनत आहे, जेका ख़ूबसूरती आहे, जेके सेट आहिनि उहो असां ॾिसणु आयासीं। ऐं पहिरीं प्यारो दोस्त हबीब
गरीब साहब न उडरी वञे इन जे करे असां सोचियो थी मुलाक़ात कयूं कचहरी बि थी वञे मूंसां सैयद शफ़क़त शाह राशिदी बि सां गॾु आहे ऐं हिन जो भाउ बशीर जो पुट बि गॾु आहे उनजा करेक्टर में आहे नी हा ऐं उनजो ॿियो पुट बि गॾु आयो आहे सभु पाण में जेका महिनत कनि पिया इहा केतिरो रंग लाईंदी इंशाअल्लाह जॾहिं आनियर थींदी तव्हां असां गॾिजी ॾिसंदासीं बशू बादशाह जिंदाबाद जिंदाबाद दोस्तो असां सीट ते अञा मौजूदु आहियूं वेठा आहियूं असांजो हिकिड़ो करेक्टर आउट हुयो जेको हिन महिल पहुतो आहे उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हक़ीक़त इहा आहे हीउ करेक्टर को तारीफ़ जो मुहताज कोन्हे ख़ैरपुर जी सूंहुं आहे ऐं जंहिं टाइम मां केटीएन ते कमु कंदुमि उन टाइम जी पुराणी सीनियर आर्टिस्ट आहे साजिदा सोलंकी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि सर? आहियो ख़ुशि ख़ैरियत आहियो, आहे ठीक आहे? लॻा पिया आहियो काफ़ी टाइम खां पोइ चेहरो ॾेखारियो आहे तव्हां हाणे तव्हां भला अखियूं ठाराई वञा चश्मो पाई वेठा आहियो हा शायदि ईअं ई थो लॻे अखियूं ठारायूं आहिनि ॿियो ख़ैरु आहे तो अलाह साईं जो करम आहे हे बेवस बशीर जेका फिल्म करे रहियो आहे बशू बादशाह इन में तव्हांजो कहिड़ो करेक्टर आहे इन में मुंहिंजो साइड करेक्टर आहे ऐं जेके आम जेके ग़रीब मज़दूर थींदा आहिनि उन्हनि जो मैसेज आहे ऐं सर जेको असांजो बरकत साहिबु आहे मां काफ़ी टाइम छॾे ॾिनो 20 साल पहिरियों सर्जन सां काफ़ी कमु कयो वरी मां रिपीट आयमि सर्जन कॉल कई मां जो सर्जन मूं सिखंदा आहियूं कुझु सिखियाई ॾींदा आहिनि कुझु सेखारींदा आहिनि वरी रिपीट थी अची मां सर्जन जी फिल्म आहे बशू बादशाह जंहिंमें वॾो मैसेज आहे गरम मारवाड़नि जे लाइ बेवस बशीर जे सेट ते डायरेक्शन में कमु कंदे कीअं महसूस कयो ॾाढो सुकून मज़ो थो अचे धड़का बि मिलनि था उते प्यार बि मिले थो सिखियाई बि मिले थी सुकून बि मिले थो ऐं अहिड़ा लम्हा वरी क़िस्मत सां इंसान खे मिलंदा आहिनि असांखे ॾाढी ख़ुशी आहे उस्ताद मूं असां सिखी रहिया आहियूं ऐं काफ़ी कुझु सिखियो आहे दोस्तो मां ख़ासि करे हिन सेट ते बेवस बशीर खे हिकिड़ी मुबारकबाद ॾींदुसि त जे दोस्त ख़ुदा जो कसम आहे इहो सीनियर आर्टिस्ट आहे हिनखे वॾो अरसो थी वियो आहे इहा स्क्रीन तां गुम हुई वॾो अरसो थी वियो आहे ऐं सभु केटीएन जा सिंधी मीडिया जा जेके फ़नकार अदाकार जेके दोस्त असांजा ॾिसंदा डायरेक्टर त मां उन्हनि खे चवंदुमि भली अहसासु कयो मनपसंदि चेहरनि खे मनपसंदि माण्हुनि खे पंहिंजे आर्टिस्टनि खे मनपसंदि एक्टरनि खे त खणूं पिया हिकिड़ी ग्रुप बंदीअ में जेको आहे उते जेको आहे अहिड़ा सीनियर आर्टिस्ट अहिड़ियूं सीनियर आर्टिस्ट जेके यकीन कयो त काफ़ी असांजा अदाकार असांजे आर्टिस्ट जेके आहिनि एहसास कंपनीअ जो शिकार आहिनि उहे घरनि में मौजूदु आहिनि जीअं त उन्हनि जे अंदर में उन्हनि जे जिस्म में उन्हनि जे अखियुनि दिमाग़ में उहो फ़न भरियो पियो आहे पर उते असांजी मीडिया ग़ाइबु आहे उन ग़ाइबु वारे दौर में जॾहिं सिंधी टेली फिल्म में हिकिड़ी सखाफ़ती कल्चरी बेस बशी साहब जेका ठाहे पियो उन में सीनियर पुराणा आर्टिस्ट खणी आया हुआ संदसि खे सलाम आहे ऐं इहे ॾिसंदा रहो स्टोरी बि ऐं जेकॾहिं पसंदि अचे त ज़रूरु इनखे शेयर बि अॻिते कजो त जीअं ॿिया दोस्त बि जेके असांजा घर सुम्ही पिया आहिनि सुम्हनि न हीउ कमु कंदा हलनि छो त आर्ट फ़नकार जो ॾाज आहे सिंगार आहे उन सिंगार खे पाण जी सिंध मां ख़तमु न कयो अस्सलाम वालेकुम सा सलाम सन सलाम जंगल ने सिखाने बारी बता हिम्मत कर 4-5 ठाहे वठ अदा जंगल 4-5 ठाहे दे हिनखे हिम्मत कर माण्हू फिल्म ख़तमु थियनि त वरी इन ई कम ते लॻी इहा जंगत अचेसि थी माण्हू न अचे त जंग हुई संभाले कोन थी सघे इन लाइ छा थियो अथव ओके हां सर बेटा होड़े ख्याल कर माने दे हेडे नर्स में ओके टेप रोल स्टार्ट क्यू कैमरा ऑन क्यू अब 500 को घट ना लाए अगले चक्करी पंजा में लाए मुझे नुकसान ॾिनो थी अम्मा तो में माण्हू वठनि ई कोन था शाबाश सखा तमाम भलो वॾो जुमलो भलो चई वे बस बरे थी अगले चक्कर में तू वरी चल वरी 500 का घट ना लाए